नाज़रीन, झुडो में बगी माइनर शाख में पानी जे हथरादू खोड़ खिलाफ पुछड़ी जे आबादगारनि पारां एहतजाज कयो वियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॾिसूं था मोहम्मद हसन कच्छी जी रिपोर्ट में। खास करे जुमड़ाऊ जी पुछड़ी आहे शाख बगी माइनर में मुसलसल पानी की खोट रहे थी। असांखे ख़रीफ में तमाम वॾो नुक़सान न वञे, रबी में असांखे हमेशह जेको सुठो पानी मिलंदो आहे। हाणे तक़रीबन 2 महीना थी विया, 1.5 महीनो असांजो इलाइक़ो आगाटे फसल जो आहे। असां वटि हर फसल आगाटो थिए थो। उन में हाणे मथियो इलाइक़ो जेको आहे उन्हनि जूं पोखियूं अञा हाणे थींदियूं 11 महीने 15 खां पोइ। असांखे हींअर खां पानी जेको बंदि करे छॾियो हूंदो न। मथे दरिया में सिस्टम में पानी 70 सैकड़ो आहे, पर असांखे जेको 60 सैकड़ो खोट ॾेई 30-40 सैकड़ो पानी ॾियनि पिया, उहो पूरो कोन थो मिले। हुननि खे अपील था कयूं त महिरबानी करे अहिड़े नाल जेको रूज़ ऑफिसर खे बदिली करे असांखे सुठो ऑफिसर ॾिनो वञे। असां अर्ज़ु कयूं था त हफ़्ते 10 ॾींहंनि खां पानी जेको टेल ते बिल्कुलु न आहे। आबाद थियल फसलूं जेको सुकी तबाह थी वियूं आहिनि, नई जेको फसल आबाद करण जे लाइ खेड़ियूं बांध छॾिया पिया आहिनि। 8-10 ॾींहंनि खां पानी मुसलसल न आहे। जॾहिं खां डायरेक्टर ही आयो आहे, असां वटि पानी जी खोट ई खोट आहे। डायरेक्टर नाला कैनाल गुलाम इक़बाल धामरा के फौरी तौर बरतरफ कयो वञे। ही साल खां जीअं आयो आहे ती पुछड़ी में पानी आहे कोन, फसल सुकी। बगी माइनर में जेका पुछड़ी जी जुमड़ाऊ कैनाल जी मेन टेल है, उनकी शाख बगी माइनर के हथ वठी सुकायो पियो वञे। हींअर कणिक जी जॾहिं पोखी हले पई तो उनजो पानी बंद कयो वियो आहे। गैर कानूनी वाराबंदी कई हुई, जंहिंजो असांखे को बि नोटिस कोन मिलियो आहे। हितां जो डायरेक्टर ॿिया जेके आबपाशी कामोरा आहिनि उहे असांजो पानी विकिरो करे मुंड जे माण्हुनि खे पीआरनि पिया, वंजियूं पिया हणाइनि, पाइप पिया लॻाइनि। उन सॼे ज़ुल्म ऐं ज़्यादती जे ख़िलाफ़ अॼु असीं निकिता आहियूं। असीं मुतालबो था कयूं त बगी माइनर जो पानी बहाल करे डायरेक्टर नाला कैनाल खे हटायो वञे। ऐं असां 13 तारीख़ ते जेको हिते धरणो हणंदासीं, जेसिताईं असांखे असांजा हक़ न मिलंदा, असीं एहतिजाज पंहिंजो जारी रखंदासीं।